नाज़ी चक विच महर जतोई तकरार तां हथियारबंदनि स्कूल ते हमलो करे ब नौजवान क़तल थी विया आहिनि। इन हवाले सां तफ़सील वधीक मालूम कई था निसार जागीरानी खां। निसार, छा इन हवाले सां वधीक अपडेट आहे? हाँ जी बिल्कुल, रुस्तम थाने के हद बोरडी ॻोठ के हाई स्कूल से जतोई दौर के हथियारबंदन जो अॼु सुबुह जदीद हथियारनि सां हमलो करे ॾिनो। हमले में एक नौजवान अब्दुर्राक मर जो सख्त ज़ख़्मी थी पियो हो। नौजवान के ज़ख़्मी थियण खां पोइ जतोई मर धुर जा जेके माण्हू आहिनि उहे पुण हथियार खणी जेके वाक़े हंधि पहुता ऐं मर जतोई धुरनि में जेका अंधाधुंध फायरिंग थी। फायरिंग में जेको नौजवान जमील अहमद मर जेको क़तल थी वियो ऐं जंहिंमें क़तल थी वियो जंहिं हिकु जेको हथियारबंद ॿुधाए पियो वञे सोबत गौराणी जतोई जेको पुण जेको क़तल थी वियो आहे। ॿिनि नौजवान हिकु हथियारबंद ऐं नौजवान जे क़तल खां पोइ धुरनि में छिकतां जेको वधी वियो ऐं ज़ख़्मी थियल जेको नौजवान अब्दुर्राक मर खे जेको वारस ॻणती जोगी हालत में सखर इस्पताल खणाया विया, जिते पुण जेको ज़ख़्मनि जा सूर नसण जे इलाज दौरान फौत थी वियो आहे। हिन वक़्तु जेको धुरनि में छिकतां उहो हलंदड़ आहे। सॼे इलाइक़े में जेका उहा फायरिंग हले पई ऐं ॿिन्ही धुरनि खां अलावा जेके ॿियनि ज़ातनि जा माण्हू आहिनि उहे पुण घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। इलाइक़े में जेको ख़ौफ़ ऐं हिरास आणियल आहे। जी निसार, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।